अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सॼी सिंध जी दाबेची में सक़ाफ़ती ॾियारो ईद जे ॾींहुं जीअं धामधूम सां मल्हायो वियो। सवें माण्हू मोटरसाइकिलनि जी रैली दाबेची बिलालनगर शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी गरीबाबाद मार्केट खां थींदे सिंधी एक तारीख़ी मक़बरों ते पए थी, जिते सभई माण्हुनि क़ौमी गीतनि ऐं जीअं सिंधी नारनि ते रक़्स कयो। इन मौक़े ते दस्तकम अॻवान निज़ाम जोखियो, सिंधियाणी तहरीक जी मालवी पली जो STP अॻवान फाज़िल बलोच रऊफ़ जोखियो, फंक्शन लीग अॻवान फ़कीर जावेद जोखियो ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हज़ारें सालनि जी तारीख़ ऐं क़दीम तहज़ीब रखंदड़ सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध जी अजरक ऐं टोपीअ खे क़दर जी निगाह सां ॾिठो वञे थो। अॼोको ॾींहुं सिंध जे माण्हुनि लाइ ईद जी ख़ुशियुनि जहिड़ो ॾियारो आहे। हिन ॾींहं ते असीं सिंधवासी पंहिंजी धरतीअ सां ऐं मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार करे दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त असीं ज़िंदा दिलि ऐं मोहबत वंडींदड़ क़ौम आहियूं ऐं अमन पसंद क़ौम आहियूं। असांखे पंहिंजी सक़ाफ़त सां प्यारु आहे। असांखे सक़ाफ़ती ॾींहं सां गॾोगॾु तालीम जा ॾियार बि मल्हाइण खपनि ऐं सिंध जे अंदरि जेको तालीमी इदारनि सां वॾेरनि सरदारनि हथां जेका बेगुनाह माण्हुनि जो क़त्ल कया पिया वञनि, इन ग़ुलामी ख़िलाफ़ डिघी जिदोजहद तहरीक हलाए करे इन जो बि ख़ात्मो आणिजे। तॾहिं ई सिंधी क़ौम तरक़ी कंदी ऐं सिंध जे अंदरि ख़ुशहाली ईंदी। रैली जो इख़्तिताम सिंध जी तारीख़ी मक़बरों ते कयो वियो। पूरे सिंध भर में जश्न का समा होता है और आज मैं ये पैगाम देना चाहती हूँ कि अपने बच्चों को तालीम से आरास्ता करें ताकि वो पढ़ लिख कर अपने मुल्क की, अपने वतन की, अपने सिंध की तरक्की में अपना मुनफरिद किरदार अदा करें। और अॼु जेको असीं सिंध जो सक़ाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, हीअ असां लाइ जेको अॼोको ॾींहुं आहे ईद जो ॾींहुं आहे। असांखे ख़ुशी आहे त अॼु सिंध जो एकता जो ॾींहुं मल्हायूं पिया धामधूम सां ऐं असांखे वॾो फ़ख़्रु आहे त असां सिंध में जनमु वरितो आहे। रिपोर्ट शाहिद हुसैन समूह TN न्यूज़ दाबेची।